नौशरो फिरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एम हसन सूमरो भिरिया रोड समेत गोठाणन भिरिया रोड सां मिलाईंदड़ चाहिन मिनोमल बरसात नुसरत कैनाल पुल जो गुजरियल केतिरे अरसे खां मरमती कम न थियण खिलाफ मुख़्तलिफ़ ॻोठनि जा समय माण्हू गॾु थिया, जिन में अलहदाद हिज़बाणी ॻोठ मेहराबी इस्माणी ॻोठ जात खान राजपर ॻोठ लाल दीन आराई ॻोठ जलाल महर ॻोठ लाल खान हिज़बाणी ॻोठ गुलाम अब्बास कलोड़ो ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि गुलजार अली हिज़बाणी शाहनवाज़ मंगी मोहरम अली आराई इमरान राजपर इस्माइल हिज़बाणी इजाज़ महर ज़ाहिद मंगी शुएब राजपर आबिद शर साइंदाद हिज़बाणी ॿियनि जी अॻवानी में निटण उस में सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि ॻोठाणनि जो चवणु हो त चाइन मिनोमल रेगुलेटर ते नुसरत कैनाल मथां आॾियल पुल गुज़िरियल 15 सालनि खां ज़बून हाल बणियल आहे। पुल मथां ठहियल रोड में वॾा वॾा खॾा पइजी विया आहिनि, जेको कंहिं वक़्तु कंहिं हादसे जो सबबु बणिजी सघे थो। समय ॻोठाणनि जो पुल मथां अच वञ आहे, जेको सख़्तु ख़तरे हेठि रोज़ानो पुल मथां गुज़रनि था। हिननि वधीक चयो त असां केतिरा ई दफ़ा एहतजाज कया आहिनि, ऑफिसरनि तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे चयो आहे, पर कंहिं कामोरे असांजी वहण न कई। हिननि वज़ीर आला सिंध एरीगेशन खाते जे वज़ीर एरीगेशन सेक्रेटरी डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ ऐं एक्स एरीगेशन नौशरो फिरोज़ समेत तक जे चूंडियल MPA सैद हसन अली शाह खां मुतालबो कयूं था त नोटिस वॾी पुल जो मरमती कम जल्द खां जल्द करे रहवासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।